सालियापट सिटी में पब्लिक क्रिकेट ग्राउंड में मरहूम इकबाल महर जी यादि में पहिरीं नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो आगाज़ थी गुज़रियो, जंहिंजो इफ़्तिताह PMLF तालका सालियापट जे सदर फ़कीर हुसैन बख़्श बंबरो, TMO सालियापट इरफान शाह ऐं मोहम्मद यूसुफ बंबरो कयो, जंहिं में टोटल 8 टीमूं रांदि खेॾंदियूं। हिन टूर्नामेंट जो फाइनल 11 अक्टूबर ते थींदो, जॾहिं त पहिरें ॾींहुं ॿिनि टीमुनि जय झूलेलाल ऐं अल हुसैनी टीम में मुक़ाबिलो थियो। जय झूलेलाल पहिरियां रांदि खेॾंदे अल हुसैनी टीम खे शिकस्त ॾेई छॾी। जय झूलेलाल ऐं अल हुसैनी क्रिकेट क्लब जे दरमियान जेको जारी आहे ऐं हिन खां बाद में लेट शौकत 11 ऐं जेको आहे सो लेट अमीन दीन शाह हिन टूर्नामेंट जूं ऐं सुभाणे बि 4 मैचूं हूंदियूं ऐं परीहं बि 4 मैचूं हूंदियूं। जेका पहिरीं मैच अॼु राति स्टार्ट थिया, माशाअल्लाह ज़बरदस्त सुठो क्राउड ऐं सुठो इंजॉयमेंट आहे प्लेयरनि जे लाइ, जंहिंमें 8 टीमां हिसो वठी रहियूं आहिनि। इंशाअल्लाह हर टीम महिनत कंदी फाइनल खटण जे लाइ। लेट इकबाल जे नाले सां टूर्नामेंट अरेंज कई वई आहे। हिन जा ओनर्स जेको आहिनि सो अशफाक अहमद महर साहब पिया सिधो करायो आहे। लाइटिंग जो जेका बि अरेंजमेंट कराई आहे उहा असांजे तरफ़ां थियल आहे। जॾहिं पूरो थी वेंदो असांजे हैंड ओवर थी वेंदो ऑफिशियली टाउन कमेटी, त पोइ इनशाअल्लाह हिनखे वधीक बहितर कंदासीं।